जिला रिपोर्टर जाम शुरू मोहम्मद सफ़र सेवाणी कैडेट कॉलेज पेटारो में सीरतुल नबी प्रोग्राम मुनक़द कियो वियो। गुज़िरियल रात कैडेट कॉलेज पेटारो जी सर सैयद हाल में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रूहानी ऐं पुरवकार प्रोग्राम मुनक़द कियो वियो। तक़रीब में कॉलेज जे मुलाज़िमनि ऐं उन्हनि जे ख़ानदाननि खे गॾु कयो वियो त जीअं नबी करीम जी तालीमात खे यादि करे सघिजे। सिंध जे नामोर दीनी स्कॉलर मुफ्ती ज़हूर अहमद ख़ानदानी हक़नि, वालिदैन जे हक़नि, ॿारनि जे हक़नि ऐं पाड़ेसरियुनि जे हक़नि ते नबी करीम जी तालीमात जे हवाले सां हिकु फ़िक्री लेक्चर ॾिनो। प्रोग्राम जे सरपरस्त फ़सल इक़बाल काज़ी सितारा इम्तियाज़ मिलिट्री प्रिंसिपल कैडेट कॉलेज पेटारो कई। वाइस प्रिंसिपल प्रोफेसर सिराज अहमद ख़ासि महिमाननि खे सोवेयर पेश कयो। तक़रीब जो इख़्तिताम दुआउनि सां थियो ऐं शिरकत कंदड़नि में मिठाइयूं विरहायूं वयूं। प्रोफेसर सिराज अहमद कमोडोर फ़सल इक़बाल काज़ीअ जा थोरा था आहियूं जो संदसि बसीरत ऐं कॉलेज में ईद मिलादुल नबी मल्हाइण जो मौक़ो फ़राहम कयो। प्रोग्राम कैडेट कॉलेज पेटारो जे रूहानी वाद वीज ऐं कम्यूनिटी जे लाॻापियलनि खे फ़रोग़ ॾियण जे अज़म जे सबूत तौरु कमु कयो।